अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मेहरान टीवी न्यूज़ सां गॾु आऊं आहियां पेरिया गुल। सभ खां पहिरीं नज़र हेडलाइंस ते। जस्टिस अमीनुद्दीन वफ़ाक़ी आईनी अदालत जे पहिरें चीफ जस्टिस तौर हलफ़ खणी वरितो। ऐवान सदर में तक़रीब सदर आसिफ अली ज़रदारी चीफ जस्टिस के उहिदे जो हलफ़ खणायो। तक़रीब में वज़ीर आज़म शहबाज शरीफ, चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान याया आफरीदी, शरीक पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ऐं फील्ड मार्शल आसिम मुनीर समेत वफ़ाक़ी वज़ीरनि ऐं सीनियर जजनि जी शिरकत। वफ़ाक़ी आईनी अदालत जे जजनि जी हलफ़ बरदारी तक़रीब अॼु थींदी। जस्टिस मुसरत हिलाली आईनी अदालत जो हिस्सो थियण खां माज़रत करे छॾी। जस्टिस मुसरत हिलाली सिहत जे मसइलनि बाबति आईनी अदालत जो हिस्सो थियण खां माज़रत कई। ज़रनि मूजिब जस्टिस मुसरत हिलाली जो नालो आईनी अदालत जे जज तौर गौर हेठि नाहे। चीफ जस्टिस अॼु फुल कोर्ट इजलास तलब करे वरितो। सुप्रीम कोर्ट जे 3 जजनि 27 आईनी तरमीम ते चीफ जस्टिस खे ख़त लिखियो हो। खत लिखंदड़नि में जस्टिस मंसूर शाह, जस्टिस अतर मिनल्ला ऐं जस्टिस सलाउद्दीन पंवर शामिल। जस्टिस मंसूर अली शाह ऐं जस्टिस अतर मिनल्ला उहिदे तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। आर्मी एक्ट तरमीमी बिल सेनेट मां बि अक्सरियत राय सां मंज़ूर। चेयरमैन यूसुफ रज़ा गीलानी जी सदारत हेठि सेनेट जो इजलास नायब वज़ीर आज़म इसहाक डार आर्मी एक्ट तरमीमी बिल ऐवान में पेश कयो। गुज़िरियल ॾींहुं क़ौमी असेंबली आर्मी एक्ट तरमीमी बिल जी मंज़ूरी ॾिनी हुई।